अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब। जी हाँ दोस्तों, दुलाब ड्रामे जी अॼु शाम एंट्री आहे। जी हाँ दोस्तों, अॼु शाम कहिड़े टाइम दुलाब जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। दोस्तों अॼु शाम सिंध टीवी जे यूट्यूब चैनल ऑफिशियल ते शाम जो 7 वॻे पहिरीं क़िस्त दुलाब ड्रामे जी ऑनएयर थींदी ऐं इहा 7 बजे ऑनएयर थींदी। इन जो प्रोमो जेको ईंदो राति जो 8 वॻे फिक्स प्रोमो अची वेंदो। 7 बजे स्टार्ट थींदी एपिसोड, जीअं 8 बजे खां पहिरियों पहिरियों ख़तमु थी वेंदी ऐं 8 वॻे फिक्स जो ॿीं एपिसोड जो प्रोमो ईंदो। अहिड़े हिसाब सां इन जी टाइमिंग आहे ऐं हीअ बहितरीनु सोप सीरियल आहे। अॼु सूमर जो ॾियारो आहे ऐं अंगारे जी राति आहे, यानी हर अंगारे जी राति दुलाब जी एपिसोड स्टार्टिंग आहे। पोइ वञी अॻिते 4 या 5 एपिसोड हफ़्ते में इन जा हलंदा। दोस्तों ही जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हूंदो, या त सुबुह जे टाइम या शाम जे टाइम, थी सघे थो तव्हां देरि सां ॾिसी रहिया हुजो, हिन टाइम ताईं दुलाब अची बि वियो हुजे। जे दुलाब अची वियो आहे हिन टाइम ताईं, तव्हां राति जो देरि सां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हो, त पोइ ॿुधाइजो दुलाब तव्हांखे कीअं लॻो। कमेंट बॉक्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार ज़रूरु कजो। ऐं अगरि सुबुह जो हाणे ॾिसी रहिया हो त तव्हां पंहिंजा कमेंट करे सघो था त तव्हांजी छा राय आहे, दुलाब जो केतिरो तव्हांखे इंतज़ारु आहे, उहे कमेंट तव्हांजे शामिलु कया वेंदा। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।